तहां सां आहियां त मुल्क में हिकु मजमूई तौर ते पीपुल्स पार्टी, नून लीग, मुल्लनि जी जमायत JUI, MQM ऐं मुल्क जी इस्टेब्लिशमेंट जी क़ाबिज़ एजेंडा 26 आईनी तरमीम जे शिकिल में आंदी आहे, जंहिंमें आज़ाद अदलिया जो तसव्वुर जो ख़ात्मो, जंहिंमें पार्लियामेंट ऐं बुनियादी इंसानी हक़नि जो ख़ात्मो ऐं उन ते बदबख़्त तारीख़ जा ही ॾोहारी उते जश्न पिया मल्हाइनि। पाकिस्तान में शामिल मज़लूम क़ौमूं ऐं माण्हुनि जो उन सां को तालुक़ कोन्हे त ही को अवाम जे फ़ाइदे में आंदी, पर बुनियादी अवामी हक़नि जी लतार जो हिकिड़ो दस्तावेज़ हो जेको रात जे अंधेरे में पार्लियामेंट जे मेंबरनि खे अगवा करे ऐं उन्हनि सभिनी खे चयो त हिन ते साइन कयो। अॼु मुल्क जी पार्लियामेंट, तोड़े जो मुल्क जी पार्लियामेंट और उनमें अदम तवाज़ुन आहे। पार्लियामेंट ते ग़लबो आहे पंजाब, पर उन पार्लियामेंट के 73 जे आईन तहत पंजाब जी क़ाबिज़ क़ुव्वत पंहिंजी पार्लियामेंट के कम कर न थी। ईअं न तो वह पार्लियामेंट शहबाज शरीफ ऐं इमरान खान जी पार्लियामेंट न, उन भुट्टे खे कम कर न ॾिनो। इहो क़ौमुनि जो इनकारी आईन 73 जो जॾहिं पास थियो तॾहिं भुट्टे साहब जे जीअरे उन 6 आईनी तरमीम, वो आईन रियासत के कबूल न वणण, उनखे चयो त उनखे चेंज कयो ऐं अॻिते उनजी शिकिल हिकु आदमखोर जी शिकिल जी सूरत में पैदा कयो आहे, जेको इंसानी बुनियादी हक़, कानून जो एहतराम उन्हनि ॼणो सिखियो ई न आहे। ऐं उहो कानून न फ़क़ति ज़िया चयो त ही कागज़नि जो ढेर आहे, पर मौजूदा हर मुल्क जो क़ाबिज़ आर्मी जनरल ऐं उनजी सॼी सारो इंस्टीट्यूट चए थो त हे कागज़ जो टुकड़ो आहे, इस्तेमालु कबो आहे, यूज़ करे फिटी करे छॾियो। जिन वटि कानून मुक़दस नाहे, उन सूरत हाल में गुज़रूं था। यकीनन उन सॼे रियासत जो ॿी हक़ जेका बज़ाहिर फेडरेशन हिकु मुआहिदो आहे, उन मुआहिदे जी सूरत हिकु भयानक मरकज़ियत जे उन सिस्टम में आंदी वई आहे त उहो हिकु ॼणो वन नेशन स्टेट आहे, फेडरेशन बि नाहे, जंहिंमें चवनि था त ॿोली हिकु ॻाल्हायो, मज़हब तव्हांजो हिकु आहे, मज़हब जी डिज़ाइन बि स्टेट करे, कानून ऐं जमहूरियत जेका हुननि खे खपे थी त हाई कोर्ट जी इलेक्शन जी चूंड में सुप्रीम कोर्ट में क़यादत कहिड़ी हुजे, उनजा फ़ैसिला बि पिंडी थी करे, उनजा फ़ैसिला बि वकीलनि खे करणु नथा ॾियनि। मीडिया हाउसिस आहिनि पाकिस्तान में, तिन जी ख़बर छपजण खां अॻु ॼणो जनरल ज़िया जी अणएलानिया सेंसरशिप लागू आहे, छपियो छा था असांखे ॿुधायो। सोशल मीडिया ते को आवाज़ हले थो त रियासत उन आवाज़ खे उते पहुची दबाए थी, ही असांखे क़बूल कयो। हिन क़िस्म जी रियासत हिननि हालतुनि में बीठी आहे जंहिं वटि साइंस, टेक्नोलॉजी, इंसाफ, अदलिया, पार्लियामेंट, मार्को, डेवलपमेंट, तालीम, सेहत, एग्रीकल्चर, इंडस्ट्रीज उहे किथे हुजनि, मुल्क जी लेवल इंसानी तरक्की जी किथे हुजे, उन सोचण जे बदिरां रियासत सोचे थी त माण्हुनि खे बेख़बर कीअं रखिजे। ईअं जीअं 3 ॾींहं इस्लामाबाद में जेको बि थिए पियो, पाकिस्तानी माण्हुनि खे बेख़बर रखियो वियो त हिननि खे बाख़बर न आहे। रियासत पंहिंजे माण्हुनि खां ख़ौफ़ज़दा आहे त हिननि ॼाणो सच, इंसाफ, हक़ ऐं मज़लूम जो इज़हार न थिए, रियासत क़बूल न थी। अहिड़े घड़ी सिंध जॾहिं 77 सालनि में हिन रियासत में गुज़री आहे त फेडरेशन न मज़बूत मर्कज़ जे सिस्टम में सिंध गुज़री। उन मज़बूत मर्कज़ जे तवस्सुस सां सिंध जा जेके इंसानी, क़ौमी ऐं तरक्की ऐं बका जा जेके राहूं ऐं रस्ता आहिनि उहे रोकियल आहिनि। असांजी हथरादू तरीक़े सां इंसानी तरक्की रोकी अथनि, मुआशी तरक्की रोकी अथनि। जॾहिं बुनियादी इंसानी तरक्की रोके थी त समाजी ऐं मुआशी असर ख़ुदि ब ख़ुदि रुकिजे। असांखे हथरादू कूड़े जागीरदाराना सिस्टम में पिंडी डिज़ाइन कयो आहे त सिंध जा माण्हू बुखिया ऐं मोहताज रहनि, ऐं अॼु जो मोहताजी जो नओं नालो
नई डॉक्ट्राइन जनरल कियानी जे दौर में आसिफ ज़रदारी की डिजाइन डिघी ऐं तवील हुक्मरानी उन जमाए के हवाले जेका करप्शन की बाढ़ फेक गवर्नेंस ऐं लासादार तबाहियूं ऐं असांजा ज़रिया लुटाए पई पंजाब को पंजाबिन वटि अॼु बि असांजे डिज़ाइन जो फार्मूलो आसिफ ज़रदारी ठीक आहे माण्हुनि खे चवनि था त जागीरदारी जे ख़िलाफ़ मूवमेंट कयो मौजूदा जागीरदाराना सिस्टम जो महाफ़िज़ मुल्क जो कानूनियत ऐं ग़ुलामाना सिस्टम जंहिंमें सिंध एग्ज़िस्ट करे ही मक़बूज़ आहे ऐं कब्ज़े कयल ऐं फ़तह कयल इलाइक़ो आहे जो अव्हांजे डिवीज़न जो इंसानी तरक़ीअ जो वॾो वसीलो कोयलो वो इस्तेमाल कयो थो वञे तव्हांजा घर ॻोठ शहर ऊंदाही जो शिकार आहिनि पर तव्हां पंहिंजो कोयलो इस्तेमाल नथा कयो उहो कोयलो पंजाब इस्तेमाल कयो तव्हां पाकिस्तान में रिचेस्ट एनर्जी सोर्सिस सां गॾु कोयले खां पोइ तव्हां पाकिस्तान में वॾी गैस पैदा कयो था तव्हांजे घरनि में मानी नथी पचे तव्हांजे घरनि में मानी नथी पचे तवानाई के जरिए की जेका दौलत ऐं वसीला है उन को तव्हां बेइख्तियार न आहियो बेदख़ल आहियो त उनजी दौलत जी नेमत को तव्हां वाक़ुफ़ न आहियो को माण्हू पुछे त इंसानी तरक़ीअ में कतर जी बीहक छा आहे त इंसानी तरक़ी ऐं वसीलनि ऐं ख़ुशहाली में चवंदा दुनिया जो ख़ुशहाल तरीन मुल्क आहे इंसानी तरक़ीअ जो वाहिद वसीलो एलपीजी अथसि उन एलपीजी जे सोर्स जे ज़रिए वो दुनिया जा खुशहाल तरीन माण्हू मां पाकिस्तान में 90% खां वधीक एनर्जी सोर्सिस जो मालिक आहियां मां पाकिस्तान में सिंधी गुरबत जे लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे थो इहा करामत इहा ताक़त इन जहालत जो फार्मूलो पाकिस्तानी रियासत वटां जेको सिंधियुनि खे 21वीं सदी में हीअ ज़िल्लत मिली न फ़क़ति हू असांजे जेनोसाइड करे बुखियो बीमार अपहार ऐं पैनूं बणाइनि था पर हू असांखे चवनि था असांजी अक़ियतुनि खे जेके मज़हबी अक़ियत आहिनि धरती जा वारिस सिंधी हिंदू आहिनि असांजो आबादी जो तवाज़ुन बिगाड़ण लाइ चवनि था त सिंधी हिंदू उन न्याणियूं अगवा कयो त जीअं वतन छॾनि या मुस्लमान थियनि तव्हांजे इलाइक़े में तय करे डिज़ाइन कनि था त मज़हबी फार्मूलो अहले हदीस जो हिते हाफ़िज़ सईद आणींदो देवबंदियुनि जा मदरसा हेतिरा जोड़ाया वेंदा हिते इंडस्ट्रीज कारखाना तालीमी इदारा यूनिवर्सिटियूं हेल्थ मर्कज़ डिज़ाइन नथा कनि मदरसनि डिज़ाइन था हीअ तव्हां हिकु डिघी जदोजहद कई आहे जो हाई कोर्ट जी हिते बिल्डिंग जुड़ी आहे ऐं हाई कोर्ट जो हिते जज वेहे थो पर हिन जा हिते यूनिवर्सिटियूं इंडस्ट्रीज नथा ॾियनि छो त हिते चीप बिजली सस्ती मिली सघे थी त हिते कारखाना थियनि हिते असांजी एग्रीकल्चर जी जेका सूरत आहे त हिते जूसिस खे हिते फ्रूट खे महफ़ूज़ करण लाइ प्रिजर्व करण लाइ हिते के वॾा कारखाना लॻनि ऐं उहो फ्रूट अंब पपीतो केलो ॼमूं हुन जा जूसिस दुनिया में ज़ैतून खपण वञनि पर इहो फार्मूलो डिज़ाइन नथो कयो वञे तव्हांजे इर्द गिर्द मदरसा इंडस्ट्रीज जो ॼाण विछाइनि था त हिकु तरफ़ माण्हू मज़हबी थी सोचनि देवबंदी बरेलवी शिया अहले हदीस ऐं सुन्नी थी सोचनि सिंधी थी हिन मुल्क जा बाशऊर शहरी ऐं ख़ुशहाल इंसान थी सोचणु छॾे हिननि वटि डिज़ाइन असांजी इहा आहे असांखे इन तरफ़ थिए अॼु ग्रीन पाकिस्तान जे नाले में ग्रीन पाकिस्तान जे नाले में त पाकिस्तान सरसब्ज़ थे रियासत वटि पंजाब जी तरक्की माना ग्रीन पाकिस्तान जे इंडस्ट्रीज आहे त बहितर पंजाब में हुजे तालीमी इदारा आहिनि त बहितर पंजाब में हुजनि जे एग्रीकल्चर आहे त उहा पंजाब में टॉप ते हुजे जे अमन-मान आहे त पंजाब में टॉप ते हुजे तव्हां वटि मदरसा इंडस्ट्रीज ऐं लाड़काने सखर डिवीज़न में ढाड़े इंडस्ट्रीज
अगवा बराए तावान इंडस्ट्रीज जेका सरेआम हले थी, जिते मासूम ॿार अगवा थियनि था, माण्हू रोडनि ते राति जो ख़ौफ़ मूं निकिरनि नथा, एम्बुलेंस उहे घुरिजी वञनि, एम्बुलेंस ते फायर थियनि, उते मासूम प्रिया कुमारी खॼे, को रजनेश खॼे, को दीपक खॼे, को अल्लाह वरायो अल्लाह बचायो खॼे, वो रोज़ अगवा बराए तावान जे धंधे में आज़ाद थे, उन इंडस्ट्रीज के फरोग़ ॾिनो। अॼु बि ग्रीन पाकिस्तान जो जेको फार्मूलो आहे, ग्रीन पाकिस्तान उन में इहो आहे त चोलिस्तान जंहिंजी माहौलियाती बीह कई आहे त सदियुनि जो डेज़र्ट आहे। पंजाब जंहिंजी वाटर लेवल एतिरी बहितर आहे त मेजॉरिटी पंजाब जो 99% पंजाब जो जेको जल आहे सो मिठो। मुंहिंजो जल 99% हो वधीक आर्सेनिक जे करे उहो सेकियो ऐं ज़हर में तब्दील थी वियो आहे। बुढा माण्हू सिंध जा शहरी साफ़ पाणी पीअण खां महिरूम। 1 करोड़ जे लॻभॻि माण्हुनि खे हेपेटाइटिस सां कारो कान आहे। छा अल्लाह जी नाराज़गी आहे या पंजाब जो कब्ज़ो आहे जो मुंहिंजे पाणी जे सोर्स ते कब्ज़ो कयो अथई? मुंहिंजो जल ज़हरीलो थी वियो आहे, मुंहिंजे समुंड खे पाणी नथो मिले, मुंहिंजा शहर पीअण जे पाणी खां महिरूम। ज़राअत उहा ॾींहों ॾींहुं पुठिते थींदी पई वञे, छो त एग्रीकल्चर लाइ पाणी कोन्हे। इन सॼे अहिड़े घड़ी ग्रीन पाकिस्तान जो फार्मूलो आहे त चोलिस्तान जे आबादीअ जे लाइ 45 लख एकड़ ज़मीन आबाद करण जे लाइ 190 किलोमीटर जो डिघो चोलिस्तान केनाल ऐं चाबहार केनाल, जेके लॻभॻि 2 केनाल 1 करोड़ ज़मीन आबाद कंदा। पाकिस्तान जे रिवर सिस्टम जी जेका हालत आहे उन खे तारीख़ जे हिन तनाज़ुर में हीअ ॾिसां थो त हिंदुस्तान में पंजाब ऐं असांजे विच ते पाणीअ जा उन वक़्तु बि तज़ाद ऐं टकराव हलंदा आया, जंहिंजो अंग्रेज़नि निबेरो 1945 जे सिंध पंजाब मुआहिदे। पर पहिरियों अंग्रेज़ दौर में 1901 में हिंदुस्तान आबपाशी कमीशन जोड़ी वई। उन में पंजाब खे हुकुम कयो वियो हो त जेसिताईं सखर बराज नथो ठहे, उनजे पाणीअ जी कैपेसिटी ऐं सिंध जूं ज़रूरतूं पूरियूं नथियूं थियनि, पंजाब को बि केनाल ऐं वाधू पाणी न खणंदो। वाधू पाणी खणणु माना सिंध जे लाइ मौत आहे। तंहिं करे 1919 में इहा कमीशन ठाहे, हिंदुस्तान आबपाशी कमीशन उनखे रोकियो। 1919 में कॉटन कमीशन ठही। 1919 जी कॉटन कमीशन इहो फ़ैसिलो ॾिनो त सिंध जी इजाज़त खां सवाइ पंजाब को बि पाणीअ जो मनसूबो शुरू न कंदो। अगरि का बि ॻाल्हि हुनखे करणी आहे त जेसीं सिंध इजाज़त ॾे, सिंध उन वक़्तु बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो। पर अगरि का एमरजेंसी हिन कंहिं मामले सां पाणी सां हथ चुरान कई वेंदी त वायसराय हिंद खां पुछो। जेसिताईं गॾियल हिंदुस्तान में अंग्रेज़ काबिज़ हुआ, पंजाब असांजो 1 क्यूसेक पाणी चोराईंदो। हा, वो मुसलमान न हा, कलमो न पढ़ंदा हा, इस्लाम जी दावा न कंदा हा, पर असांजे मथां काबिज़ हा, हुननि जो कॉलोनियल सिस्टम हो। पर हेड़ी ज़िल्लत में सूरतहाल जेका 77 सालनि में पंजाब पैदा कई आहे, अंग्रेज़ 100 साल में असांजे लाइ पैदा कई। 1935 में गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट आहे। उन एक्ट जे रोशनी में इंडस कमीशन सर डब्ल्यू राव जी सरबराही में, जेको कलकत्ते हाई कोर्ट जो जज हो, उन जी सरबराही में कमीशन जुड़ी। उहो ई राव जेको इंटरनेशनल पंहिंजो जुडिशल जेका कमीशन आहे, आलमी अदालत जो उन वक़्तु जज बि मुक़ररु थियो पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे थियण खां। उन राव कमीशन इहो फ़ैसिलो ॾिनो त सिंधू दरिया ते 94% हक़ सिंध जे माण्हुनि जो, 6% हक़ पंजाब जो आहे।
पर पंजाब जीअं त पंजनत ते पाणीअ जो वाधू छोड़ करे थो, सिंध मुतासिर थिए थी, तंहिं करे पंजाब जे दरियाहनि ते सिंध जो 16 सैकड़ो खां 20 सैकड़ो हक़। पर पाकिस्तान ठहियो, उहे दरिया इंडिया खे विकिरो कयो वियो जंहिंजे सिंध जो हक़ हो। पैसा आया, पंजाब पंहिंजे इरिगेशन सिस्टम ते ख़र्च कया, उहे पैसा सिंध ते ख़र्च न थिया। पंजाब लातादाद एग्रीकल्चर ऐं इरिगेशन सिस्टम खे अपग्रेड कयो, पाणी सिंध जे ऐं पाणी सिंध जो कयो, सिंध को पुछा न कई वई, चयो वियो त उन वक़्तु वॾियूं न। उन वक़्तु बि पंजाब जी सिविलियन ऐं मिलिट्री ब्यूरोक्रेसी ऐं जनरल अयूब जे शिकिल में उन वक़्तु बि एग्रीकल्चर इंडस्ट्रीज़ ऐं आबपाशी जे निज़ाम में पंजाब खे मथे रखणो ऐं सिंध खे बर्बाद करण जो फ़ाइदो। अॼु जॾहिं पाकिस्तान क़ाइमु आहे, चूलिस्तान कैनाल ठहे पियो, ईअं जीअं राव कमीशन पंहिंजी रिपोर्ट में चयो या कॉटन कमीशन चयो, अहिड़ो कैनाल मरहूम भुट्टे चश्मा जहलम कैनाल ठाहियो, जंहिंखे चयो वञे त ॿोॾ में वहंदो। उहो फ्लड कैनाल हो, संजय चीफ मिनिस्टर जी इजाज़त सां वहंदो, उहो 12 महीना कैनाल भई। अॼु 45 जो ठाह टोड़ियो वियो। ही जेको 1901 खां 45 ऐं 45 खां 91 एसि ताईं 1991 ताईं पंजाब जबर ऐं ॾाढ ते पाणी खणंदो रहियो। उनजो नतीजो छा थियो? 40 लख एकड़ ज़मीन समुंड ॿी। सिंध दुनिया जी वॾी डेल्टा रखंदड़ मुल्क आहे। दरियाहनि जी अजीब सूरत हाल हूंदी आहे। हिकिड़ा दरिया ख़ुश्की में ख़तम थी वेंदा आहिनि, हिकिड़ा दरिया डेल्टा खे जनम ॾींदा आहिनि ऐं समुंडनि तहत वेंदा आहिनि, हिकिड़ा दरिया ॿियनि दरियाहनि में मर्जर थींदा आहिनि। इएं जीअं काबुल लेवल दरियाए सिंध में थो पए, पंजाब जा 5 दरिया पंजनत वटो दरियाए सिंध में था पवनि, त असांजी नदी उनजी इंसानी तहज़ीब तमंदुन जी ख़ालिक ऐं माउ नदी, जंहिं सिंधू सभ्यता खे जनम ॾिनो। पर उनजी हालत अॼु इहा आहे त असां सिंधी मुआशी माहौलियाती बर्बादी जो शिकार आहे। इन करे त पंजाब असांजो गैर कानूनी तरह पाणी खणे थो। हाणे पंजाब जो असां छोड़ आहियूं त उहो LBOD ऐं RBOD जे ज़रिए पंजाब असांजो मिठो पाणी इस्तेमालु करे पंहिंजो गंदो पाणी छॾे त असां बर्बाद थी मरी। डेल्टा तबाह थी थिए, 40 लख एकड़ ज़मीन समुंड खाई वियो आहे। 91 जो ठाह जंहिंमें 114 मिलियन एकड़ फुट पाणीअ जो मुआइदो कयो ऐं चयो वियो, अज़्यूम कयो वियो त हिते पाणी 120 आहे, पर असां ठाह 114 ते कयूं था। 91 जे पाणी ठाह खे 34 खां 35 साल थियण वारा आहिनि। पंजाब हिकु ॾींहुं बि 91 जे ठाह त असांखे पाणी न ॾियो। उन ठाह में आहे त 10 में पाणी कोटड़ी खां हेठि डेल्टा खे ॾींदासीं। रिकॉर्ड ते मौजूदु आहे। मां हाई कोर्ट जे हिन मोज़िज़ बार में जॾहिं तव्हां सां बि ॻाल्हायां थो त तव्हां 35 सालनि जो रिकॉर्ड गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सिंध जे माण्हुनि खे ॿुधाए त तव्हां असांखे 91 ठाह त पाणी ॾिनो आहे, जवाबु ईंदो न। डेल्टा खे हेठि पाणी ॾिनो अथव, जवाबु ईंदो न। चवनि था खोट आहे। 30 खां 40 सैकड़ो हर साल खोट डिक्लेयर कनि था, त पोइ नवनि कैनालनि लाइ पाणी किथां ईंदो? नवां कैनाल न आहिनि, डेथ ऑर्डर आहे सिंध जो करोड़नि माण्हुनि। मौत जो परवानो आहे पाकिस्तान जी फेडरेशन में असांखे जेनोसाइड करण लाइ, असांजी नस्ल कशी करण लाइ, असांजी मुआशी ऐं समाजी बर्बादी करण लाइ, त असां पीअण जे पाणी ऐं मानी गबे जे लाइ 77 सालनि में अॼु पाकिस्तान में पिनऊं ऐं मोहताज हूं ऐं ग़रीब हूं गुरबत खां हेठि ज़िंदगी गुज़ारियूं था। इहे कैनाल ठही विया त पोइ सिंध जे करोड़नि इंसाननि जी ज़िंदगी छा थी? पार्लियामेंट सिंध असेंबली तव्हांजो तहफ़ुज़ नथी करे, मरकज़ असेंबली तव्हांजो तहफ़ुज़ नथी करे। सिंध जे माण्हुनि खे हिन घड़ी पंहिंजे क़ौमी बका, माहौलियाती तहफ़ुज़, मुआशी तहफ़ुज़, समाजी ऐं इंसानी तहफ़ुज़ लाइ तव्हां असांखे पंहिंजी पुरअमन जदोजहद करणी। इन खां सवाइ असां वटि को चारो। तंहिं करे मां
इहो बि अव्हांखे ख़राज पेश थो कयां त हिन बार इहो फ़ैसिलो कयो त इहे किनाल गैर क़ानूनी हिन सिंध लाइ तबाही सिंधियूं सभु बार एसोसिएशन्स अहिड़ो एहतजाज कनि पर इहे वकील हिन जदोजहद में हर वल दस्ते जो किरदारु अदा कोर्टुनि जे मैदाननि खां रोज़नि वक़्त जी तक़ाज़ा आहे हीअ जंग को झंडनि पार्टियुनि ऐं नारनि खां वधीक मुक़दस आहे हीअ जंग बक़ाए तामीर जी जंग आहे हीअ जंग कंहिंसां नाइंसाफ़ी न सिंध जे इंसाफ़ जी जंग आहे इंसाफ़ जी घुर्जाऊ आहे हीअ असांजी वेह